खबर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिब 60,000 आबादी ते मुश्तमिल यूसी 13 मंगोपी टाउन जा अक्सर गोठ बुनियादी सहूलतन खां महरूम आहिनि। उन्हीअ करे जो हिते पहिरियां MQM जमायत इस्लामी ऐं PTI जा MNA MPAs ऐं बल्दियाती नुमाइंदा हुआ, जिन असांजे बहराड़ी वारनि इलाइक़नि खे बिल्कुलु नज़रअंदाज रखियो। अहिड़ो इज़हार UC 13 जे वाइस चेयरमैन मोहम्मद अनवर बिरोही GNP न्यूज़ जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे कयो। हुनजो वधीक चवणो हुयो त असांजे UC अंदरि 27 ॻोठ आहिनि, जिन में उमर बिरोही ॻोठ, जुंझार ॻोठ, मुला हुसैन बिरोही ॻोठ, मुला ईसा बिरोही ॻोठ, फैज़ान टाउन, नूर मोहम्मद ॻोठ, अहमद बिरोही ॻोठ, सिद्दीक बिरोही ॻोठ, मास्टर गुलाम कादिर ॻोठ, पीर बख्श ॻोठ, नेक मोहम्मद बिरोही ॻोठ, दिलमुराद खासकेली ॻोठ, सावण खासकेली ॻोठ, इंडस टाउन, बहादुर ॻोठ, फरीद खान ॻोठ, अफगान बस्ती, कादिर बख्श ॻोठ, अहमद बिरोही ॻोठ, बाबू पातणी ॻोठ, अली मोहम्मद गबोल ॻोठ, फुल पातणी ॻोठ, नूरमंद शाहानी ॻोठ, यूसुफ रिंद ॻोठ, हेबत खासकेली ॻोठ आहिनि, जिन खे जल्द खां जल्द बुनियादी सहूलतूं फराहम कंदासीं। हुनजो वधीक चवणु हुयो त असां हितों जे मुंतखब MPA सां ऐं टाउन चेयरमैन सां मुलाक़ात करे इन्हनि 27 ॻोठनि जी विज़िट बि कराई आहे ऐं जिथे जिथे जंहिं ॻोठ खे पीअण जे लाइ साफ़ पाणी जी खोट हुई, उन्हनि खे टैंकर ज़रिए पाणी फ़िलहाल पहुचायूं पिया ऐं असांजी कोशिशि आहे त इन्हनि 27 ॻोठनि खे हर बुनियादी सहूलत फराहम कयूं। असांजे मथां फर्ज़ु आहे, छो जो असांखे वोट ॾेई असांखे कामयाबु कयो वियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी ऐं इंशाअल्लाह असां कमु करे ॾेखारींदासीं।